अस्सलाम वालेकुम दोस्तों ने वीडियो से मां तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं पाप नगर ड्रामे में तव्हां ॾिठो हूंदो रेस बालाज ख़ान मल्हार खे गिरफ़्तार कराए ऐं लाकअप में बंदि करे छॾियो आहे। जी हा दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त लाकअप में रेस बालाज ख़ान छाजे करे मल्हार खे बदिरायो आहे जीअं त मां राबेल सां शादी करे सघां। ऐं दोस्तो, अचण वारी केस में तव्हां ॾिसंदव त रेस बालाज ख़ान पंहिंजा माण्हू मोकिले राबेल खे अगवा करे क़ैदखाने में बंदि करे छॾींदो। जी हा दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां ॿिए पासे खां रेस बालाज ख़ान जेको आहे त पंहिंजे भाइटे सां नंढड़े सां पंहिंजी राणीअ जी धीउ जी शादी कराए छॾी आहे जीअं को मिल्कियत जो वारसु मुंहिंजो न हुजे। जी हा दोस्तो, मंठार खे जेको आहे त रेस बालाज ख़ान लाहे छॾियो आहे मल्हार जे मारण जे, या त पुलिस जेको मल्हार खे मारींदी या त मंठार जेको आहे उनखे मारींदो। जी हा दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पाप नगर ड्रामे में रेस बालाज ख़ान अञा कंहिंजा सिर खणंदो। जी हा दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ॿिए पासे खां शेर दिल ऐं जेको आहे त हुननि जी दुश्मनी पाण में हले थी वॾेरनि जी, ऐं शेर दिल बि वॾेरा चई रहिया आहिनि शेर दिल खे त रेस बालाज ख़ान खे ख़तमु करे छॾ, पर दोस्तो शेरल में दम न आहे त रेस बालाज ख़ान खे ख़तमु करे सघे। जी हा दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रेस बालाज ख़ान राबेल सां शादी करणु चाहे पियो ऐं राबेल बि कॾहिं बि जेको आहे त रेस बालाज ख़ान सां राज़ी न थींदी ऐं शादी कॾहिं बि न कंदी। दोस्तो, उमेदु कयां थो हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु